स्टार्ट। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां जो पंहिंजो अदाकार मज़हर अली शेख। या दोस्तों, आऊँ के ॻाल्हि ॿुधायां त असांजो दोस्त है मोहम्मद यासीन बलोच, जैं यूट्यूब ID ठाही है, चैनल ठाहियो आहे पंहिंजो। उन जो नालो है मोहम्मद यासीन बलोच जे नाले सां चैनल ठाहियो आहे। उम्मीद है तव्हां उनखे सब्सक्राइब कंदो, लाइक भी कंदो ऐं कमेंट भी कंदो। ऐं हा, एक ॻाल्हि ज़रूर याद रखिजो, उनखे तव्हां बेल वारी घंटीअ के क्लिक ज़रूर कजो। ऐं क्लिक करण खां पोइ तव्हांखे उन में तमामु ख़ूबसूरत वीडियो मिलंदा, फ़नी क्लिप मिलंदा ऐं सिंध जा जेके वॾा वॾा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा इंटरव्यूज़ मिलंदा। तमामु असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी साहब है, खोनी माण्हू है, ख़ादिम खोखर, या काफ़ी ॿिया वॾा नाला आहिनि, रूबी अली है, उन्हनि जा तव्हांखे इंटरव्यू मिलंदा। ऐं तव्हां यादि कजो, मोहम्मद यासीन बलोच जे नाले सां ID अथव, उनखे ज़रूर क्लिक कजो। ख़ुदा हाफ़िज़।